नाज़रीन, ठिकराठे ऐं भर पासे में बरसात ॿियनि फसलनि जियां खजिन जे बाग़नि खे बि वॾो नुक़सान पहुचायो आहे। ठेकेदारनि जो चवणु आहे त बाग़नि जे मालिकनि जी रक़म समेत ॿियो समूरो ख़र्च खेनि घरां भरणो पवंदो। हुकूमत रिलीफ ॾियण जो ऐलान करे ठिकराठे मां रिपोर्ट करे रहियो आहे अली नवाज़ महर। ठिकराठे ऐं भरपासे जे इलाइक़नि में चौमासे जूं मुसलसल हलंदड़ बरसातूं किथे रहमत किथे ज़हमत बणिजी चुकियूं आहिनि। लगातार तक़रीबन 1 महीने खां वक़्फ़े सां हलंदड़ बरसातुनि सबबि कपाह जे फसल ऐं खजिन जे बाग़नि खे वॾो नुक़सानु रसियो आहे। 1 साल खां पोइ इंतज़ारु कंदे लखें रुपया एडवांस ॾेई तवक्कल रखी खजिन जे बाग़नि जा ठीका वठंदड़ ठेकेदारनि जा बरसातनि ॿई हथ मथे ते आणे छॾिया आहिनि। इन हवाले सां ठेकेदार अता मोहम्मद कटबर ऐं मज़दूरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 14 लख में खयो हुउमि, 20-25 लख ख़र्चु, 20 लख रुपया आयो आहे, जंहिंमें 3 लख 3.5 लख जूं टुयूं वरितियूं, 1 लख पौणे 2 लख जूं काठियूं, बाक़ी ॿियो जेको ख़र्चु मज़ूरनि हिननि जो कयो आहे, बाक़ी सॼो ॿुड़ी आहे। जेको ॾिसो था इहो सामान पियो आहे, रुपए मां 12 आना नुक़सानु आहे, बाक़ी हाणे 4 आना कुझु ख़र्चु थी सघे थो निकिरे। हा, छुहारो बि सॼो ॻरी आहे, छुहारे में बि पाणी जो बीठो आहे त उनजे करे सॼो रंग हर शइ ख़तमु थी वई आहे। इहो आदा का शइ न बची आहे, ॾोकनि में छड़ियूं खसियूं आहिनि, का शइ ई न आहे। जेको सॼो फाटी पियो आहे, का शइ न, तैयारनि जा सॼा नुक़सान थी विया आहिनि। असांजो जेको बाग़ाई आहे उनजो सॼो पेड़ो बेड़ो सॼो लुड़ी वियो अथसि, का शइ न बची अथसि। वीचारा मुंहुं मथो पिया पिटनि था, का शइ न बची अथनि वीचारनि जी। हाणे मज़दूरनि जा पैसा असां काॾां विझूं, कीअं कयूं असां? हर शइ असांजी का शइ न बची आहे। जेको मुआवज़ो असां कयूं था सरकार खे त असांखे पंहिंजो कुझु न कजो, असां सां तावन कनि। बरसातुनि जे करे बेखर रुली आहे, न मज़ूरी हिननि खे अचे थो, न असांजा मज़दूर पुॼनि था। ग़रीब जो टुआ लुड़ी आहे। घणी वठो था? असां 600 रुपया तारीख़। अच्छा, घणा मज़दूर आयो हिते? असां 13 मज़दूर। ॿुधाए मिस्किन जो का शइ नथो थिए, सैलाब मारे छॾियो हिन खे, कुझु बि न बचंदो, का शइ न। 13-14 मज़दूर हिननि जा, मज़दूरनि जा बि पैसा निकिरंदा त 1500 ॾियारी तई जो वारो अथसि, कुझु बि न आहे। हाल फैल विया सॼा, ॾोको ॿोको सॼा लही विया, कमु का शइ न बचियो अथसि। नुक़सानु जाम थियो अथसि। 14 लख में ठीका वरितल अथसि, मज़दूरनि जा 2 लख थींदा अथसि। ॿुधई, तई वारे जो 45,000 महीने जो, चाड़े जो 30,000 अथसि। गरीब रुली वियो। हुकूमत तोड़े लाॻापियल इंतज़ामिया समेत एग्रीकल्चर खाते खे घुर्जे त मुतासिर आबादगारनि ऐं खजी जे बाग़नि जे ठेकेदारनि खे को बहितर रिलीफ ॾिनो वञे, जीअं हू बि वधीक परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन फ़कीर करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, धरती टीवी न्यूज़, ठिकराठो।